रिपोर्ट मूजिब SSP सांगड़ एजाज अहमद शेख जी हिदायतन ते ॾोहारनि खिलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। SHO पीरोमल इसाक संग्रासी पंहिंजे मादद अमले सां गॾिजी जहिड़े जे केस में घुर्बल जवाबदार मीसम बुगटी, वली दाद बुगटी, बिलावल बुगटी, शहजाद बुगटी ऐं दहराज भील खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त जवाबदार वली दाद बुगटी वटां हिकु क्लाशनकोप ऐं बिलावल बुगटी वटां हिकु अमरीकी राइफल हथ कई वई आहे। उन्हनि जवाबदारनि खिलाफ़ सिंध आर्म्स एक्ट जे कलमनि तहत ॿ धारदार केस पिणु दाख़िल कया विया आहिनि। इंचार्ज CI सांगड़ अकबर मरी मंशियात फरोज़ सज्जाद अली राजपूत खे गिरफ़्तार करे 80 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि। SHO शाहपुर चाकर वाजिद अली मंशियात फरोश मुज़फ़र सूमरो वटां 20 लीटर शराब हथ करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार जे ख़िलाफ़ मंशियात एक्ट जे कलमनि तहत केस दाख़िल कया विया आहिनि। SHO शहदादपुर न्याज़ हुसैन कलोड़े बी फ्रॉड केस में घुर्बल ॿ जवाबदार सिकंदर बुघियो ऐं अज़ीम अली राजपूत खे गिरफ़्तार करे वरितो आहे।